हम जुडिशल इंक्वायरी का भी इंतजार करेंगे। मैंने भी सुना है ये बयान हाफिज नईम उर रहमान साहब को कि 14 तारीख को धरना देंगे, और आपने जो लफ्ज़ कहे मैं उनको हल बता देता हूँ ना, क्यों परेशानी लेते हैं। इलेक्शंस उस मुल्क में होती हैं, इलेक्शन में हिस्सा लें। जिसको आप काबिज तौला कह रहे हैं वो इस सूबे के अवाम के वोटों से इलेक्ट होके आए हैं। हमने थोड़ा सा लीनियंट रखा हुआ है। ये फैसला हुआ है कि शारा फैसल और जो बड़ी शाराएं हैं उन पे हम ट्रैफिक रोकने नहीं देंगे। अगर आप समझते हैं कि ये छोटे मोटे धरने लगा के लोगों को तकलीफ में डाल के आप कोई ऐसा काम कर सकेंगे कि हुकूमत चली जाएगी, हमें लोगों ने इलेक्ट किया, हम फिर लोगों के पास जाएंगे 2029 में। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो ने सबसे पहले अपनी बेटी बीबी आसिफा भुट्टो जरदारी को पोलियो के कतरे पिला के इस मुहिम का आगाज किया था। तो मेरा ये ख्याल है कि हमने अपना हिस्सा डाला है, हमें और करना चाहिए, लेकिन मुझे ताउन की जरूरत है हर एक से। गुल प्लाज़ा वाक़े ते जुडिशल इंक्वायरी जो इंतजार कंदासीं। कुछ माण्हू गुल प्लाज़ा वाक़े के सियासी मक़सद लाइ इस्तेमाल करे रहिया आहिनि। हाफ़िज़ नईम उर रहमान पारां 14 फरवरी ते एहतजाज जो सॾु ॾिनल आहे। हाणे शारा फैसल ऐं वॾनि रोडनि ते ट्रैफिक रुकजण न ॾींदासीं। धड़नि सां आवाम खे तकलीफ़ थिए थी। हाफ़िज़ नईम उर रहमान न हलफ़ खयो, नई सीट छॾे थो। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह जी मीडिया सां ॻाल्हियूं चयाईं। गुल प्लाज़ा साने जी फौती 46 ॼणनि जे वारसनि खे ₹1 करोड़ जो चेक पहुचाए छॾियो आहे। पोलियो टीम सां सहकार न कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। पोलियो ख़िलाफ़ जंग में वालदेन जो सहकार फ़ैसलाइती हैसियत रखे थो। मुल्क में पोलियो ख़िलाफ़ मुहिम जी शुरूआत में सभ खां पहिरियां शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पंहिंजी धीउ आसिफा खे घुड़ा पियारिया हुआ। वरी वज़ीर मुराद अली शाह ॿारनि खे घुड़ा पियारे पोलियो मुहिम जो इफ़्तिताह करे छॾियो। बलोचिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस जो ऑपरेशन वधीक 22 दहशतगर्द मारिजी विया। सिक्योरिटी ज़रियनि मौजूद भारतीय फितने ख़िलाफ़ सैनिटाइज़ेशन ऑपरेशन जारी आहे। गुज़िर 3 ॾींहनि जे ऑपरेशन दौरान 177 ख़ारिजी मारिजी विया। इंटेलिजेंस एजेंसीज़ ऐं पुलिस समेत सिक्योरिटी फोर्सेस मुख़्तलिफ़ हंधनि ते फितल हिंदुस्तान जे दहशतगर्दनि ऐं सहूलियतकारनि ख़िलाफ़ घेरो तंग कयो। दहशतगर्दनि ऐं उन्हनि जे सहूलियतकारनि जे वधीक नुक़सान ऐं मारिजण जा बि इतला आहिनि। बचाव वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ चयो आहे त अफ़गान सरज़मीन पाकिस्तान ख़िलाफ़ इस्तेमाल थी रही आहे। तेल जी स्मगलिंग मां रोज़ानो 4 अरब रुपया कमाया वञनि था। स्मगलिंग जी रोकथाम जे लाइ हुकूमत सख़्त क़दम खणी रही आहे। सिक्योरिटी फोर्सेस जूं दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं जारी आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां केपी जे वॾे वज़ीर सोहेल आफरीदी जी मुलाक़ात। बदिराई मौजूब वज़ीर आज़म केपी में तरक़ियाती मंसूबनि में वफ़ाक़ी दायरे अख्तियार मूजिब सहकार जी ख़ातिरी कराई। शहबाज शरीफ ख़ैबर पख्तूनख्वा जी अवाम जी तरक्की ख़ुशहाली जे लाइ सहकार जी ज़रूरत ते ज़ोर ॾिनो। संदसि जमात अमन अमान जे लाइ वफ़ाक़ी हुकूमत जो ख़ैबर पख्तूनख्वा सां सहकार अणिटर आहे। अमन अमान जे क़याम जे लाइ ख़ैबर पख्तूनख्वा हुकूमत जूं कोशिशूं वधीक वधाइण जी ज़रूरत आहे। ख़ैबर पख्तूनख्वा हुकूमत दहशतगर्दी जे ख़ात्मे जे लाइ सूबे जे इदारनि खे मज़बूत करे। वफ़ाक़ी सूबाई हुकूमत दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ गॾियल कोशिशूं जारी रखंदियूं। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में पाणी जे ज़ख़ीरनि जो आलमी ॾियारो मल्हायो पियो वञे। सदर आसिफ ज़रदारी पंहिंजे बयान में चयो त पाकिस्तान सिंतास मुआहदे ते भारत जे हिकतरफ़ी क़दमनि खे गणती जे नज़र सां ॾिसे थो। पाणी खे कॾहिं बि ॾाढ जे लाइ इस्तेमालु नथो करे सघिजे ऐं पाकिस्तान ख़िलाफ़ पाणी खे जंगी टिकसार तौरु इस्तेमालु करण जी कोशिशुनि खे रद्द करणु ज़रूरी आहे। सिंध में पाणी ज़ख़ीरनि खे ख़ासि तौर ते वधीक मसइला आॾो आहिनि, जिते तारीख़ी तौर ते पाणी जी घटिताई ऐं सामूंडी सतह में वाध सूरतहाल खे वधीक संगीन बणाए छॾियो आहे। पाणी जे ज़ख़ीरनि खे जानदार सक़ाफ़ती ऐं माहौलियाती असासु सम्झंदे उन जो क़दुरु कयो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो सिंतास मुआहदे जी मुकमल ऐं मुनसिफ़ाणे अमल ते यकीन रखूं था। पाणी ज़ख़ीरनि जो तहफ़ुज़ क़ौमी माहौलियाती ऐं समाजी भलाई जे लाइ अणिटर आहे। पाकिस्तान पाणी खे जंगी हथियार तौरु इस्तेमालु करण जी कंहिं बि कोशिश खे आलमी क़ानून जी सगीर भञकिड़ी सम्झंदे भरपूर अंदाज़ में रद्द करे थो। शब बारात जे मौक़े ते समूरे सूबे में सिक्योरिटी जा फुल प्रूफ इंतज़ाम कया वञनि। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल लंजार जी हिदायत। सूबाई वज़ीर सूबे में समूरनि DIGs ऐं SSPs खे मस्जिदनि, इमाम बारगाहुनि, मज़ारुनि
ऐं ॿियनि हंधनि ते सिक्योरिटी बहितर बढ़ाइण जी हिदायत कई आहे। संदसि चवण ते मज़हबी इज्तिमा, शब बारात जी महफ़िलुनि ऐं खुलियल हंधनि ते इज़ाफ़ी नफ़री मुक़ररु कई वञे। रेंजर्स, पुलिस ऐं ॿियनि क़ानून लागू कंदड़ इदारनि खे पाण में राब्तो बरक़रार रखणु घुरिजे। सिंध हाई कोर्ट में कारोबारी तकरार ते अॻुवां ऐं घुंघ वठण जे केस जी ॿुधणी। आईजी सिंध पारां रिपोर्ट जमा न कराइण ते सख़्त कावड़ जो इज़हार। अदालत ईंदड़ ॿुधणी ते आईजी सिंध खे ज़ाती हैसियत में तलब करे वरितो। एफआईआर लिखंदड़ एएसआई रशीद बि ज़ाती हैसियत में तलब। ॿुधणी 11 फ़रवरी ताईं मुलतवी। अदालत चयो त आईजी सिंध खे जांच जो हुकुम ॾिनो हो, पर कुझु बि नाहे कयो वियो। केंगेटाल के अंदर रोड जी ववाब ते ज़ाब्तो न थी सघियो। 5 ॾींहंनि अंदर फौती ॿारनि जो अघु वधी 4 थी वियो। कोट दीन शाह जे रवासी फरमान जागीरान जो मासूम पुट नोमान उरड़ी वेगे हयाती विञाए वरितो। ॻोठाणनि जो चवण ते इलाइक़े में वधीक ॿार उरड़ी में वरितल आहिनि। डॉक्टर्स जूं टीमूं माणे बीमार ॿारनि जो इलाज कयो वञे। कराची में मुतालबनि जी मञता लाइ कॉलेज उस्तादनि जी एहतजाजी रैली। एसएस सेक्रेटरी ॾाढो मुसाहिरो। सिंध लेक्चरार एसोसिएशन सिंध जे सॾ ते एहतजाज में उस्तादनि वरिक में शिरकत कई। सप्ला जे सदर मुनवर अब्बास चयो त कॉलेज एजुकेशन डिपार्टमेंट खे धार सुञाणप, धार वज़ीर ऐं मुकमल ध्यानु ॾिनो वञे। हिवाई पानी भरिसां काठ जे ॻोठाणनि जो क़त्ल केस जा जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ धरणो। ॻोठ वैलील शाह में कुझु महीना अॻु क़त्ल थियल काशिफ शाडो जे वारसनि पारां धरणो हयो वियो। टारियुनि खे बाहियूं। एहतजाज कंदड़नि चयो त जवाबदार धुर केस मां हथ खणण जे लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि।